नाज़रीन गंबट वेझो दे सऊ में सूफ़ी फ़कीर हकीम यूसुफ जो सालियानो उर्स मुबारक थी गुज़रियो। उर्स मुबारक में मुरीदन पांधियड़न वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट कयो आहे किशोर कुमार। गमट बरसां दे सौ में सूफ़ी फ़कीर हकीम यूसुफ जो सालियानो नाउर्स मुबारक थी गुज़रियो, जंहिंमें खैबर पख्तूनख्वा, कोलाची शरीफ जे नूरी दरबार जे गादी नशीन रूहानी शख्सियत सूफ़ी फ़कीर हारून अहमद सरवरी कादरी ख़ुसूसी तौर शिरकत कई ऐं काफ़िले जी सूरत में फ़कीर हकीम यूसुफ जी मज़ार ते चादर चाढ़े मुल्की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी हिकु रोज़ा उर्स मुबारक जी शुरूआत कई, जंहिंमें मुरीदन पांधियड़न वॾे अंग में शिरकत कई। होॾां उर्स मुबारक जी सूफ़ियाणी महफ़िल में दुल्हन जी साज़ ते पंजाब खां आयल नाले वारे मशहूर फोक फनकार मोहम्मद नवाज़ सूफियाना रावी फोक कलाम गाया ऐं संदसि साथियुनि रवायती रक़्स पिणु पेश कयो। सूफियाणी महफ़िल में मौजूद माण्हुनि ते वजद तारी करे छॾियो। हिन मौके ते सूफियाणी महफ़िल में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त साल यहाँ पे हकीम यूसुफ साहब का उर्स मनाते हैं, ये नवा उर्स है, तो इस दफा हमने ये सोचा कि हर साल हम वाई करवाते हैं, कोलाची शरीफ भी वाई लेके जाते हैं, जिस तरह शाह अब्दुल लतीफ भिटाई की वाई तंबूरे के साथ सुनी जाती है। ये रावी का फोक प्रोग्राम है। इस दफा रावी का लोक फनकार मोहम्मद नवाज साहब को और उनकी टीम को लेके आए हैं, तो उम्मीद है कि आप लोगों ने पसंद भी किया होगा और मेहरान की धरती को हमारा ये अमन का प्यार का पैगाम अच्छा भी लगा होगा। असां वटि सूफ़ी साहब ईंदा आहिनि, हर साल ईंदा आहिनि ऐं नूरानी महफ़िल सजंदी आहे ऐं मोहम्मद यूसुफ मरहूम हकीम असांजो हुनजे उर्स मल्हाईंदा आहिनि ऐं साईं जा लख थोरा आहिनि, हर साल अची महफ़िल सजाईंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो सॼी पब्लिक महज़ूज़ थिए पई, ठीकु आहे, न सिर्फ़ु हिते जेके मर्द हुया उहे शामिल हुआ पर कोठनि ते औरतूं बि इन्हनि खे ॾिसनि पियूं प्रोग्रामनि खे। सो अॼुकल्ह जेको माहौल आहे हिकिड़ो टेंशन ऐं वरी लास्ट मंथ कुझु इहे ॿोॾ बि आई, उन खां पोइ बि माण्हू ॾाढा परेशान हुया, त हिकिड़ो ॾाढो सुठो एंटरटेनमेंट जो हिकिड़ो रिलैक्स थियण जो मौक़ो मिलियो आहे। मोहम्मद यूसुफ असांजो लिकियल छुपियल हुयो, जेको पंहिंजो शाइर ऐं हिकिड़ो बहितरीन अदीब ऐं मुतबिर माण्हू, उन्हनि जो असांखे फ़कीर हारून साईं जी सूरत में असांखे ही वॾो पैगाम मिलियो आहे, फ़लसफ़ो मिलियो आहे अमन जो, शांति जो ऐं सिंध जे माण्हुनि जे हिकिड़ो नफ़रत ख़त्म करण वारे जो ही पैगाम है। अच्छा गाया जी, बहुत अच्छा इन्होंने सुना, बड़ी मेहरबानी इन्होंने, शुक्रिया सिंध वाले इलाके ने बड़ी मेरी खिदमत की थी, मैं शुक्रगुजार हूँ। जी तो नाज़रीन फ़कीर हकीम यूसुफ जो ही जो नाव उर्स मुबारक इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हिन उर्स मुबारक में तव्हां ॾिठो त जनूबी पंजाब जा जेके फोक सिंगर हुया उन्हनि पारां जेको आहे हिते सूफ़ियाना कलाम पेश करे हिते वेठल माण्हुनि ते वजद तारी करे छॾियो ऐं हिन महफ़िल में जेके शरीक KPK खां आयल कोलाची दरबार जा जेके गादी नशीन आहिनि फ़कीर हारून साहब पारां जेको आहे हिते इहो मोहब्बत ऐं अमन जो पैगाम पिणु ॾिनो आहे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।